जी बाबा। साथियों अस्सलाम वालेकुम। मुझो नालो सना सोलंकी आहे ऐं 6 क्लास में पढ़ा थी। अॼु मुंहिंजे स्टाल जो उनवान आहे हेलेन केलर। लतीफ़ साईं चयो सोई राह रद्द करे सोई रहनुमा, सोई राह रद्द करे सोई रहनुमा, वो तो इज़ो मंतशा वो तो ज़िलो मंतशा। साथियों केवल तू मर्दन खां वधीक हिम्मत वारियूं हूंदियूं आहिनि। हेलेन केलर भी हिकु अहिड़ी औरत हुई। हूअ अञा 2 वरनि जी ॼमार खे बि न रसी हुई त हिकु बीमारी खणसि ॾिसण ॿुधण ऐं ॻाल्हाइण जी सघ खसे वरिती। पर हिकु हमदर्द मास्तराण जी मदद सां इन्हनि मुसीबतनि जो मुक़ाबिलो कंदे संदसि मिसाली मञता माणी। संदसि जीवन हर माण्हू लाइ सबक़ आहे। साथियों हेलेन केलर हिकु अहिड़ी अमेरिकी औरत जो नालो आहे जेका अंधनि लाइ बाज ऐं कुर्ब जो कारण बणिजी हिन जग में आई। हू रुगो अंधी न पर गूंगी ऐं ॿोड़ी बि हुई। तॾहिं बि हिन कामयाबु ज़िंदगी गारी ऐं दुनिया वारनि खे ॾेखारियो त हिमत वारा इंसान ज़ाती इड़ाई ऐं कमज़ोरी मथां कहिड़ी रीति बरतरी ऐं बुलंदी हासिल करे सघनि था। साथियों हेलेन केलर 27 जून 1880 ईस्वी में अमेरिका जे हिकु नंढड़े ॻोठु स्कम्बिया में पैदा थी जेको उत्तर ओलह अल्बामा में आहे। साथियों हेलेन केलर जी वफ़ात 1 जून 1968 ईस्वी ते थी। तमाम ज़बरदस्त।